सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। तू मुझो सनम माही मां तुझो सनम माया, तू मुझो जन्म माही मां तुझो जन्म माया, तू मुझो सनम माही मां तुझो सनम माया। अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चाक चङा भला। आई होप त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो। पंहिंजनि सॼणनि सां, पंहिंजे प्यारनि सां, पंहिंजे दिलि वारनि सां, पंहिंजे ओड़े पाड़े वारनि सां, स्पेशली जनाब पंहिंजे घर वारनि सां। सो जिथे हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजूं दुआऊं, मुंहिंजो प्यारु, मुंहिंजी मोहबत। राति जा ही 2 कलाक, हिन 2 कलाकनि जो अहसासु अव्हां सां गॾु ऐं अव्हां जो अहसासु असां सां गॾु। सो ख़ूबसूरत महफ़िल, राति जो पहर, सिंध टीवी ऐं सिंध टीवी जो प्रोग्राम लाइव विथ राजा। ऐं राजा में अव्हां सभिनी खे दिलि जी गहराइयुनि सां चवे थो भली कार, वेलकम एंड ख़ुशि आमदीद। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो ऐं मोहबतूं विरायो, प्यारु विरायो, ख़ुशियूं विरायो ऐं ख़ुशियुनि सां गॾु कोशिशि कयो त उन्हनि माण्हुनि खे पाण सां गॾु रखो जेके माण्हू अव्हां खे मोहबत कंदा आहिनि, जेके माण्हू अव्हां सां प्यारु कंदा आहिनि ऐं जेके माण्हू अव्हां जा ख़िदमतगार हूंदा आहिनि। सो ख़िदमतगार उहो ई हूंदो आहे जेको दिलि सां तव्हांखे चाहींदो आहे, दिलि सां तव्हां सां मोहबत कंदो आहे, प्यारु कंदो आहे ऐं ख़ुलूस पंहिंजे सां, पंहिंजे उन हिसे सां जेको पाण खे पंहिंजो पाण खां वधीक जेको आहे सो पसंदि कंदो आहे। सो उन माण्हूअ जो खोड़ सारो ख़्यालु रखंदा कयो, उन माण्हू जो एहसासु बि कंदा कयो। सो लवली कॉल्स हूंदियूं, लवली कचहरी हूंदी, लवली मैसेज हूंदा, पर हमेशह वांगुरु हिन प्रोग्राम जो जेको आगाज़ थींदो आहे कंहिं न कंहिं सुठे सुठे सूफ़ी कलाम सां थींदो आहे। सो अॼु बि ख़ूबसूरत कलाम सां आगाज़ था कयूं पंहिंजी हिन ख़ूबसूरत महफ़िल जो। 021-3512-1763 टेलीफोन नंबर आहे। इन नंबर खे तव्हां डायल कंदो, प्रोग्राम में लाइव शामिल थींदो। मैसेज जमा कंदो राजा में मुंहिंजे पेज ते। सो ख़ूबसूरत कलाम अव्हां सभिनी प्यारनि जे लाइ एंजॉय। वो मौला अम्हा जा आशिक हजार आहे, अम्हा जा आशिक हजार अम्हा जा आशिक हजार सोना अम्हा जा आशिक हजार असांजी यारी असांजी यारी कबूल पैशल असुल खां असुल बंदी बेकारी कबूल बंदी बेकारी कबूल पैशल समाजा आशिक हज़ारे वो सोना समाजा आशिक हज़ारे। सवा तो सोना अन्या पे कहने बिठो ही ना है, उदास अखड़न सवा तो सोना अन्या पे कहने बिठो ही ना है, उदास अखड़न सवा तो सोना अन्या पे कहने बिठो ही ना है। झूले झिझे ऐं सड़े पैसे झूले झिझे ऐं सड़े पैसे काने झूले झिझे ऐं सड़े पैसे काने हिय दिल बेचारी कबूल पैशल हिय दिल बेचारी कबूल पैशल समाजा आशिक हज़ारे समाजा आशिक हज़ारे। बहार सावण सरो सियारा असांखे तुंहिंजो बचारो प्यारा, बहार सावण सरो सियारा असांखे तुंहिंजो बचारो प्यारा, बहार सावण सरो सियारा असांखे तुंहिंजो बचारो अची करायो विसाल वासुल अची करायो विसाल वासुल अची करायो विसाल वासुल ही आहोज़ारी कबूल पैशल ही आहोज़ारी कबूल पैशल समाजा
कनीज़ा अमाज दर्जी करियो कनीज़ा अमाज हाँ करियो कनीज़ा अमाज दर्जी अंगण बुहारी कबूल पर मौला अंगण बुहारी कबूल पैसल समाज आशिक हजारे मौला अमाज आशिक हजारे इश्क में मखदूम सरबत मंसूर बंजी अगबी उठो आते इश्क में मखदूम सरबत मंसूर बंजी अगबी उठो मौला अगबी उठो हादी अगबी उठो मौला अगबी उठो आते इश्क में मखदूम सरबत मंसूर बंजी अजबत आया हजूर हाजुर अजबत आया हजूर हाजुर अजबत आया हजूर हाजुर हाजुर अजबत आया हजूर हाजुर ये कथ कटारी कबूल पैसल ये कथ कटारी कबूल पैसल समाजा आशिक आशिक हजारे सोना सिरड़ो लमाए पूरा ही बाजा बजाए अजा तो मौला सिरड़ो लमाए पूरा ही बाजा बजाए अजा तो मौला सिरड़ो लमाए पूरा ही बाजा बजाए मची गुडी थो माझी गुडी कलाम कचारी कबूल पैसल कलाम कचारी कबूल पैसल समाजा आशिक हजारे ओ मौला आजा असांजी यारी कबूल मौला असांजी यारी कबूल पैसल रसूल खां आया हमाजी रसूल खां आया हमाजी बंदी बेकारी कबूल पे मौला बंदी बेकारी कबूल पैसल समाजा आशिक हजारे मौला समाजा आशिक हजारे वेलकम जी अगेन खुश आमदीद भलीकार अवां सभी सजणनि खे दिल जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में हमेशा पाण रात जे हिन ख़ूबसूरत पहर में कुछ अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि जिन सां कंहिं न कंहिं दोस्त खे कंहिं न कंहिं प्यारे खे ज़रूरु को न को फ़ाइदो पियो आहे। सो अॼु भी तव्हांखे का अहिड़ी ॻाल्हि करणी आहे, का अहिड़ी कचेरी करणी आहे, का अहिड़ी पोइट्री पढ़णी आहे, का अहिड़ी शाइरी पढ़णी आहे या को अहिड़ो गीत ॿुधाइणो आहे जंहिंसां दिलि खे जेको आहे सो तसली अचे त हा कोई आहे जेको असां सां रात जे पहर में गॾु आहे। सो रात जो ख़ूबसूरत पहर इन ख़ूबसूरत पहर में ख़ूबसूरत ॻाल्हियूं कंदासीं। 021351217763 टेलीफोन नंबर आहे, इन नंबर खे तव्हां डायल कंदो प्रोग्राम में लाइव शामिल थींदो। ऐं एज़ यूजुअल ओपनर असांजी अरीबा हूंदी आहे, सो अॼु बि अरीबा ई हूंदी मूंखे लॻे थो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हेलो। हाँ हेलो। हेलो अरीबा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अरीबा खुश आ? हाँ खुश है, तो खुश है? आऊं खुश आहियां। चाक चङी भली? हाँ चाक चङी भली लगी पिया, तू चाक चङो भलो है? आऊं सफ़ा सेट आहियां। कीअं पियो लॻां अॼु? अॼु इलाही सुठो पियो लॻे, इलाही प्यारो पियो लॻी, इलाही क्यूट पियो लॻी। इलाही प्यारो पियो लॻां, इलाही सुठो पियो लॻां, इलाही क्यूट पियो लॻां। क्यूट माण्हुनि खे त माण्हू क्यूट ई लॻंदो आहे न।
झूठ मारण के माने कोई पी तो लगन हाँ न त तू होई आई है जो प्यारो लाइ छला हाँ अल्लाह तू भी तो प्यारी आई अल्लाह छा लाइ प्यारी आई एॾी तो मुझे दिखे कने हाथ रोल तो टीवी ते ॾिसंदी आहियां आऊं अखियूं बंदि कयां त मूंखे तुंहिंजे तूं साम्हूं अची थी वञी आज शो में इंडिया ना अरे सर्दी जी छुट्टियूं मिलंदी ना असांखे सही आहे आज शो में इंडिया सही आहे तूं मुंहिंजे शो में अचिजा पोइ हिते कचहरी कंदासीं पाण खोड़ सारी हाँ इंडिया हाँ पक्का इंडिया हाँ डन थी वियो ॿियो छा हाल वाला सभु ख़ैरु आहे मकली ख़ुशि आहे हाँ मकलीअ में सीउ आयो आहे सीउ हाँ सी आयो है तू पुछी ना आउं पुछां ॾाढो सीउ हूंदो मकली में छो त परियां कींजर बि अथसि पासे में दरिया बि अथसि वरी समुंड बि अथसि हिन पासे हाँ ले सी है मकली वॾो सीउ हूंदो हा हाँ मकली में ॾाढो सी लॻो पियो हाय छा कजे पोइ अॼु एॾे सीउ में छा थी ॿुधाई कहिड़ो गानो थी ॿुधाई अल्लाह ही ॾीसा मुझे शाम जो पहर कौन बुधाए ये बुधाए ॿुधाए ओ शाम जो ही पहर नावता जे कयो ओ शाम जो ही पहर नावता जे कयो कुछ तही दा कयो जे त ॻाल्हियूं कयो ओ शाम जो ही पहर वाह हो ज़िंदगी रुञ सजी मां उञायल पखी ज़िंदगी रुञ सजी मां उञायल पखी डंड पाणी किथे कात छांव दस्यो डंड पाणी किथे कात छांव दस्यो कुझु तईं दा कयो के त ॻाल्हियूं कयो शाम जो ही पहर सॉरी हा रीबा हाँ छिकू अची वियूं ज़ुकाम थी वियो मूंखे टिशू त मोकिल तो एकदम दुकान थी हो हा छिकू अची वियूं मूंखे गाइंदे मूंखे लॻे थो सीउ अची वियो मुंहिंजे पासे बि तोॾा मकली ॾांहुं हाँ मकली में गाले पिना तो दे मकली में थदी आवाज़ के मोबाइल में लगी है थधो सीउ अची वियो असां वटि बि हेरा ये हा न चलो ठीकु आहे ख़्यालु रखिजांइ पंहिंजो ठीकु आहे हाँ ठीक है टेक केयर अल्लाह हाफ़िज़ अरीबा मूंसां गॾु हुई असांजी तमामु प्यारी रेगुलर कॉलर डेली शाम जो कॉल कंदी आहे ऐं पहिरीं कॉल कंदी आहे माना कोशिशि में हूंदी आहे त मुंहिंजी पहिरीं कॉल लॻे त असांजी जेका ओपनर कॉलर आहे उहा अरीबा आहे ऐं उहा ई कचहरी कंदी आहे प्यारियूं प्यारियूं ॻाल्हियूं कंदी आहे प्यारियूं प्यारियूं ॿोलियूं कंदी आहे पहिरियां पर गीत ॿुधाईंदी आहे अॼु ॿुधाई शाम जो ही पहर नाम असां जेके हर शाम जो पहर सूमर अंगार अरबा ख़मीस इहे सभु शामूं अवां सभिनी जे नाम हूंदियूं आहिनि जेके जेके ॾिसण वारा हूंदा आहियो सिंध टीवी जे रात जो ख़ूबसूरत प्रोग्राम अस्सलाम वालेकुम अदा वालेकुम सलाम अदा छा हाल आहिनि ख़ुशि आहियां ख़ैरात बि सही आहे तो सभु ख़ैर मुंहिंजा राणा केरु पियो ॻाल्हाए अदा मां तुंहिंजो पुराणो खादम अॻे त माना हाणे त नओं आहे पर पुराणो थींदो थो वञा हफ़्ते हफ़्ते हाणे हाफ़िज़ हनी विरिंद जेकमाबाद खाधो नादीन कहिड़ा हाल आहिनि हनीफ़ साईं ख़ुशि आहियो ख़ैर ख़ैर दुआऊं तूं ख़ुशि आहीं त बि सही आहे मन लॻो पियो आहे लख जो सफ़ा विया बि गाना पियो ॿुधाई अदी रीमा खे हा अरीबा हा अलाए रीबा अलाए छा नालो नंढड़ी जेका ॻाल्हाईंदी आहे हा अरीबा हा हा ॿियो ख़ैर लॻो ॿियो सभु ख़ैर तव्हां ॿुधायो कीअं आहे मौसम तव्हांजे शहर जो लॻभॻि लॻा पिया ऐं VIP सी आहे थधि ॾाढो तुंहिंजो प्रोग्राम इंजॉय पिया था कयूं ॿुधूं पिया था चलो गुड आहे तव्हां बि असांखे इंजॉय करायो न कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ अंदाज़ में ॿुधाईंदासीं तव्हांखे ॿुधाईंदासीं थोरो गानो तव्हांखे हिकिड़ो सुठो ॿुधायां थो अॼु ॿुधायो मुझेड़ो यार न मिलंदी मुझेड़ो प्यार न मिलंदी कोशिश करे ॾिस यार तूं कोशिश करे ॾिस यार तूं मुझेड़ो यार न मिलंदी मुझेड़ो प्यार न मिलंदी कोशिश करे ॾिस यार तूं कोशिश करे ॾिस यार तूं वाह
वाह वाह वाह हर दम खिलाइण वारो दुखड़ा वंडाइण वारो ॿियो त ॿुधाए केरु अथई आहा हर दम खिलाइण वारो दुखड़ा वंडाइण वारो ॿियो त ॿुधाए केरु अथई मोहबती माण्हू आहियां तो दर विकारो आहियां मूं सां रखियो छो वेर अथई अहिड़ो वफ़ादार न मिलंदी मूं जहिड़ो प्यार न मिलंदी आहा कोशिश करे ॾिस यार तूं राजा कोशिश करे ॾिस यार तूं वाह सही वाह सही साहब वाह सही वाह कमाल करे छॾियव अॼु त वाह 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 सही आहे असां तव्हांजी दिलि खटंदासीं तव्हांजो असांजी दिलि खटी आहे त वरी असां तव्हांजी दिलि खटूं न राजा साहब अच्छा चलो गुड आहे भली कार सां चऊं अगेन थैंक यू वेरी मच हमारे महफ़िल में शामिल थिया थैंक यू वेरी मच वॾी महिरबानी मौला ख़ुशि कंदो मौला ख़ुशि कंदो वॾी महिरबानी जानी ऐं हाफ़िज़ साईं आहे अखियुनि सां न पर दिलि जे उन रोशनीअ सां दिलि जी अखियुनि सां हू ॾिसंदो आहे असांखे बल्कि ॿुधंदो बि आहे ऐं सुठो लॻंदो आहे थैंक यू वेरी मच मूं जहिड़ो यार न मिलंदई मूं जहिड़ो प्यार न मिलंदई ख़ूबसूरत गीत आहे मूंखे ॿुधायो ॾाढो सुठो लॻो मूंखे ऐं कोशिशि इहा ई आहे त जेको यार हुजे प्यार हुजे दिलि वारो हुजे उन सां गॾु ई माण्हू ज़िंदगी गुज़ारे त बहितर आहे बार बार प्यार खे मटाइण वारो वापारी हूंदो आहे प्यार कंदड़ कोन हूंदो आहे हा तो ख़ैर 02135121763 इन नंबर खे कंहिं डायल कयो अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम महबूब साईं छा हाल आहे बिस्मिल्लाह मुख्तियार तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो चाक चङा भला ख़ैर अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं एहसान आहिनि करम नवाज़ियो आहिनि रब जा तव्हां ख़ुशि आहियो बिल्कुलु ठीकु ठाक अव्हांखे भली कार था चऊं दिलि जी गहरायुनि सां थैंक यू महिरबानी ॿियो ख़ैर सर कीअं पई ज़िंदगी गुज़रे मूंखे ज़िंदगी फर्स्ट क्लास गुज़रे पई तमामु फर्स्ट क्लास बहितरीन हा काछे जी ज़िंदगी त उअं ई मज़े जी आहे हा न काछे जी ज़िंदगी तमामु ख़ामोश ज़िंदगी आहे पुरसुकून ज़िंदगी आहे हाय हाय थधि बि वॾी हूंदी सियारो बि माना ईअं मज़े सां इंजॉय कंदा हूंदो हेलो जेको तव्हांजे प्रोग्राम खे ॾिसो था गर्मी लॻी पई आहे सम्झी ईअं असांजो प्रोग्राम तव्हांखे गरम करे थो छॾे हा हा गरम करे थो छॾे तबियत अॼु थोरो मुझियल आहे तव्हांजो न तबियत ठीकु आहे पर थोरो ज़ुकाम आहे हुनजे करे थोरो हा थोरो मुझियल नज़र पियो कल्ह प्रोग्राम कोन कयव हा कल्ह बसि असल में मां टीम वरिती आहे क्रिकेट जी कराची नाइट जे नाले सां तव्हां ॾिसंदा हूंदो जियो सुपर ते हुन मैचूं हलनि पियूं ऐं उन में सिन टीवी मीडिया पार्टनर आहे त फ़िलहालु 2 मैचूं खेॾियूं आहिनि 2 हारायूं आहिनि ऐं अॻियां ॾिसूं सुभाणे मैच आहे वरी इनशाला दुआ कजो तव्हां बि इंशाल्लाह इंशाल्लाह असांजो दुआऊं सां गॾु आहिनि इंशाल्लाह कामयाबी तव्हांजा कदम थींदा आमीन आमीन कुर्ब लख थोरा कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ ऐं अंदाज़ में आया आहियो त बिल्कुलु बिल्कुलु तव्हांजे नालो कयां थो उस्ताद बुखारी आहे शायदि तव्हांजे नाले ई उस्ताद बुखारी लिखियो आहे मां तव्हां शुरू कयां थो आहे हाय ॿुधायो सभ जे साम्हूं बीठो आहियां सभ जे साम्हूं बीठो आहियां को सम्झे थो झूमियो आहियां को सम्झे थो तड़पियो आहियां पर जी हवा कुझु जरजी हवा जो जी जल मां झोंको आहियां ख़ल्क़ सॼे में ख़ासि ख़लीफ़ो ख़ल्क़ सॼे में ख़ासि ख़लीफ़ो हूअं त बेवस बंदो आहियां वाह वाह हिकिड़ो जुमिलो चइबो लख जो तूं मुंहिंजो मां तुंहिंजो सूर त मुंहिंजा संगती आहिनि दर्द त दिलि परतो आहियां मोहबत मुंहिंजी मैटाणी या सूरत जो मां सरतो आहियां वाह वाह सचपच उस्ताद बुखारी परखींदड़ मां पधरो आहियां को सम्झे थो झूमियो आहियां को सम्झे थो तड़पियो आहियां सभ जे साम्हूं बीठो आहियां वाह साईं वाह कमाल कमाल जी शाइरी कुर्ब साईं कुर्ब लख थोरा मुख्तियार उस्तमानी मूंसां गॾु हाणे पाण ख़ूबसूरत गाने तरफ़ था हलूं प्यारो आवाज़ प्यारो अंदाज़ ऐं मुनीर महर ऐं शनि लालीअ जो हाय अल्लाह दिल बस तो खे चाहे थी एंजॉय दिस ट्रैक हे ला 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 ला
हो 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 हाय अल्लाह दिल बस तू के चाहे थी हाय अल्लाह दिल बस तू के चाहे थी हर हर धड़के तो लय तड़पे हर हर धड़के तो लय तड़पे चरियो चवाए थी हाय अल्लाह दिल बस तो के चाहे थी हाय अल्लाह दिल बस तू के चाहे थी हे ला 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 हो आ झीर अखिन सां दिल तेरी थी मां तड़पा थो तूं मुर्की थी झीर अखिन सां दिल तेरी थी मां तड़पा थो तूं मुर्की थी मां तड़पा थो तूं मुर्की थी क्या सुन संग दिल तोखे आहे क्या सुन संग दिल तोखे आहे याद रुलाए थी हो हाय अल्लाह दिल बस तोखे चाहे थी हाय अल्लाह दिल बस तू के चाहे थी हो ला 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 हो ला 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 गा मा गा मा गा रे गा रे सा तुझे हलता घोर कयामा चांदो की चंड सितारा तुझे हलता घोर कयामा चांदो की चंड सितारा चांदो की चंड सितारा पैर पदमड़ा पायल जर के पैर पदमड़ा पायल जर के हैरत खाए थी हो हाय अल्लाह दिल बस तू के चाहे थी हाय अल्लाह दिल बस तोखे चाहे थी हर हर धड़के तो लय तड़पे हर हर धड़के तो लय तड़पे चरियो चवाए थी हाय अल्लाह दिल बस तोखे चाहे थी हाय अल्लाह दिल बस तू के चाहे थी वेलकम जी अगेन खुश आमदीद भलीकार पंहिंजी हिन ख़ूबसूरत महफ़िल में रात जो ख़ूबसूरत पर रात जी ख़ूबसूरत महफ़िल हिन महफ़िल में उहे माण्हू हूंदा आहिनि जेके मोहबत विराईंदा आहिनि प्यार विराईंदा आहिनि ऐं ख़ुशियूं विराईंदा आहिनि
सो अॼु जी मोहबतूं, अॼु जो ही प्यार, अॼु जो ही ख़ुशियूं, इहे अवां सभिनी जे नाव हिकु दफ़ो ॿीहर अवां सभिनी खे भली कार, राति जो ही पहर ऐं स्पेशली जॾहिं सीउ ईंदो आहे, सियारो ईंदो आहे, हींअर डिसंबर जूं रातियूं पियो हलनि। डिसंबर जूं रातियूं त थधि जे हवाले सां माना हिकिड़ो चवंदा आहिनि न मशहूरु हूंदियूं आहिनि। डिसंबर जूं जेके रातियूं हूंदियूं आहिनि उहे कमाल जूं रातियूं हूंदियूं आहिनि। ऐं हिन डिसंबर में ज़रूरु मूं वटि हिकिड़ो गीत मौजूदु आहे, ज़रूरु अॼु मां चवंदुसि प्ले कनि। डिसंबर जी आहे न हिकिड़ो, हिकु शाम डिसंबर जी, हा इहो अॼु हलाईंदासीं। छो त डिसंबर जूं शामूं आहिनि। हिकिड़ी कॉल था ॾियूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कहिड़ा साईं? साईं गुलाम से नबासी नौशहर फिरोज खां। साईं अबाई साहब ख़ुशि आहियो? चाक चङा भला? सब ख़ैर साईं, तव्हां ख़ुशि आहियो? बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। तव्हांजी कॉल कटिजी वई हुई कल्ह अलाए टियों ॾींहुं। कल्ह कटिजी वई, कल्ह वरी मूं चयो हाणे वरी कयूं अॼु सऊं। न कुर्ब ॿियो छा हाल वाल आहे अबाई साहब? साईं सभु ख़ैर आहे साईं। कीअं पई ज़िंदगी गुज़रे? नौशहर फिरोज जा कहिड़ा हाल आहिनि? सभु फर्स्ट क्लास हेवन। सेट लॻो पियो। लाइट वाइट त कोन थी वञे न? अदा मां सोलर हणायो आहे पंहिंजो ॻोठु। हा उहो फ़ाइदो पर इहो ई आहे न, सोलर आहे, लाइट अचे न वञे। छा कयूं, पैसा जे कपिड़े ॾे खणींदासीं। चलो ॻोठु किथे आहे तव्हांजो? ॻोठो मुंहिंजो नौशहर ऐं ठारूशाह जे विच ते मचुर शहर जो ओभर तरफ़। मचुर हिन पासे आहे विस्तड़नि जो? मचुर ओला ते असां ओभर ते ओ साम्हूं अब्बासी आहिनि। अच्छा अच्छा अच्छा। चलो असांजा 3 ॻोठ करोड़नि जा। माशाल्लाह माशाल्लाह, ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। ॿियो छा हाल वाला? सभु ख़ैर? तव्हां दालीअ जा आहियो न? हा बिल्कुलु बिल्कुलु। असांजो शहर माना तव्हांजे दाली शहर में 1978 में नौकरी करायो आहियां हबीब बैंक में। अच्छा 78 में दालीअ में हुई हबीब बैंक? जी हबीब बैंक हुई न साईं, सेठ सलेमानी जॻह में। अच्छा या मूंखे न आहे ख़बर बैंक बि हूंदी हुते। तव्हां नंढड़ा, तव्हां जावा ई न आहियूं। जावा ई असां जेको आहे 83 में आहियूं। वरी पोइ वरी 1979 में नौकरी मिली वई अलाह फज़ल सां माशाल्लाह हबीब बैंक में साॻी नौशहर फिरोज में। चलो गुड गुड। पोइ केतिरा साल रहिया बैंक में? 1979 में वरी असांखे वरी कराची अप्लाई कयो, कराची में सिंध सेक्रेटरी में नौकरी मिली वई। अच्छा माना तव्हां ज़िंदगी वॾो माना चवंदा तजुर्बा कया आहिनि ज़िंदगी जा। पोइ साईं 42 साल कराचीअ में रहियासीं नौकरीअ में। वाह 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 वाह। हाणे किथे आहियो? ॻोठु आहियो? हाणे पंहिंजो रिटायर थी आहियूं 2020 में एज़ अ सेक्शन ऑफिसर रिटायर कयोसीं। पोइ ॻोठु था रहो हाणे? हाणे ॻोठु पंहिंजो सही आहे, शुक्र आहे मौला जो। चलो माशाल्लाह माशाल्लाह। ख़ुशि हुजो अबाई साहब? सेहतमंद आहियूं, अलाह जे फज़ल सां पंहिंजो कमकार कयूं था। न सही आहे, ज़बरदस्त सुठी ॻाल्हि आहे। शो ॾिसंदा आहियो मुंहिंजो रेगुलर या कॾहिं कॾहिं ॾिसंदा आहियो? ॾाढो शो तव्हांजो ॾिठां माशाल्लाह। चलो कुर्ब। मां पंहिंजी डिश हणाई आहे न पंहिंजे ॻोठु। हा चलो वेरी गुड वेरी गुड। जी जी। ॿुधायो कुझु? रिक्वेस्ट आहे। हा हुकुम कयो। जलाल टांडे जो कलाम ॿुधा। यार फरमाइश कोन कंदो आहियां, हिन फरमाइशी प्रोग्राम आहे न मुंहिंजो मक़सदु ॾिस मां ॿुधायां। कांगो पीरल प्यासी जो कलाम आहे, घंटे नी नातो। हा ॿुधाए, तव्हां ॿुधायो। ॻाइण न आई, खिलाए पोइ वरी रोआरे पोइ खिलाइण न आई। चङो तव्हां ॿुधायो, को गुनगुनाए ॿुधायो जलाल चांडी जो कलाम। हा ॿुधायो तव्हांखे? ॿुधायो। हा हा ठीकु आहे। ॿुधायो। ओ गंडे नी नातो रोआर न आई। गंडे बि स्वादी भुलिजी पियो यार। हा इहो ओ गंडे नी नातो निभाइण न आई। रोआरे वरी पोइ खिलाइण न आई। रोआरे वरी पोइ खिलाइण न आई। तो गंडे नी नातो। वाह वाह। असुल इहो जलाल चांडो साहिब असांजे फुलन शहर जो आहे। बिल्कुलु बिल्कुलु मूंखे ख़बर आहे। मां बि जो फुला शहर तव्हां ॿुधो हूंदो। बिल्कुलु बिल्कुलु ॾिठो बि आहे मूं, ॾिठो बि आहे। जलाल चांडे ॻोठु बि वियो आहियां मां। हा बसि अलाह बसि इहे फनकार जेके न इहे पोइ चङा अथव। लीजेंड आर्टिस्ट। हा सही आहे न? सही आहे। कुर्ब साईं लख थोरा साईं। अधु हुयो असां सां गॾु अबाई साहब फ्रॉम नौशहर फिरोज़ ऐं 42 साल ज़िंदगीअ जा हिते कराची में गुज़ारी। हाणे वरी वापसि ॻोठु वेठो आहे ऐं आफ्टर रिटायरमेंट। ऐं सुठी ॻाल्हि आहे, पंहिंजी जेका चवंदा आहिनि न त पंहिंजो जेको ॻोठु हूंदो आहे उन सां हिकिड़ी अलॻि रिश्तो हूंदो आहे, उन सां अलॻि हिकिड़ो जेको आहे मोहबत हूंदी आहे। सो ख़ुशि हुजो साईं, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। सो 0213512176 टेलीफोन नंबर, इन नंबर खे तव्हां डायल कंदो, प्रोग्राम में लाइव शामिलु थींदो। मैसेज जमा कंदो, राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते, तव्हां हुनखे जॉइन करे हुन ते मैसेज बि करे सघो था।
ऐं कॉल कयो त का न का सुठी सुहिणी शाइरी, का न का सुठी सुहिणी नज़म, को न को सुठो सुहिणो गीत ज़रूरु मूंखे गुनगुनाए ॿुधायो। छो त राति थिए थी त सूरज जाॻनि था ऐं सुरनि खे ख़तमु करण जे लाइ इहा शेरो शाइरी हूंदी आहे, इहे गीत ई हूंदा आहिनि, तव्हांजा आवाज़ ई हूंदा आहिनि। सो ख़ूबसूरत गीत, ख़ूबसूरत लाइव कॉल्स, लाइव मैसेजिस हिन प्रोग्राम में आहिनि ई आहिनि। ऐं मुंहिंजी जेका पूरी टीम आहे उहा बि प्रोग्राम खे इंजॉय कंदी आहे तव्हांजी ॻाल्हियुनि सां, तव्हांजे हो चवंदा आहिनि कॾहिं कॾहिं के माण्हू हवाला बि कटींदा आहिनि, उन हवालनि खे बि इंजॉय कंदा आहियूं। बसि दिलि में चवंदा आहिनि सचाई हुजे, पोइ ॻाल्हियूं कहिड़ियूं बि हुजनि उहे सुठियूं लॻंदियूं आहिनि। हिकिड़ी कॉल, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अरे मुक़दस, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहे? चाक चङी भली? अल्हम्दुलिल्लाह ठीक। तव्हां ॿुधायो, तव्हां कीअं? सही आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं सही आहियां। माशाल्लाह, काफ़ी ज़बरदस्त लॻो। महिरबानी, तव्हांजी नज़रुनि जो कमाल। जी, हमेशह जीअं, हमेशह ख़ुशि रहियो। बस कुर्ब कुर्ब कुर्ब। छा हाल अहवाल आहे? कीअं पई ज़िंदगी गुज़रे? अल्हम्दुलिल्लाह तमामु बहितर। छा छा कयो? हे कल्ह न आयोसि, वरी 3 ॾींहं खां छा छा कयो पे? बस तव्हांखे यादि थी कयोसीं। असांखे यादि पे कयो? केतिरो यादि पे कयव? तमामु ज़्यादा। तमामु घणो यादि पे कयो? छा पे यादि कयव? मतिलबु 9 तां वठी 11 ताईं तव्हांखे तो यादि कयोसीं। 9 खां वठी 11 ताईं यादि कयो पे, 11 खां वरी ॿिए ॾींहुं 9 बजे ताईं यादि कोन पे कयो? न, अहिड़ी ॻाल्हि न आहे, ज़िक्र त आहे यको। हा, चलो छा था ॿुधायो अॼु? छा ॿुधायूं? जेको दिलि चयो ॿुधायो। गानो बि आहे, शेर बि आहे। ॿई ॿुधाए छॾ। शेर पहिरीं ॿुधायां थी। हमने जुगनू जुगनू करके तेरे हित्र के बीर जगाए हैं। आए हाय। अखियों में मोती भर भर के तेरे हित्र के बीर जगाए हैं। वाह वाह। तेरी नाम की हर एक तस्वीर को सांसों के गले का हार किया। आहा। दुनिया भूली और सिर्फ तुझे ही प्यार किया। वाह 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 वाह। गानो ॿुधायो हाणे। गानो? हा। यादो हाणे विसरी वियो। अरे छा कजे मुक़दस, छो विसरी छो थो वञे? बस विसरी वियो। अरे चलो, ख़्याल रखिजो पंहिंजो, खोड़ सारो। ठीकु आहे जी, थैंक यू वेरी मच। अल्लाह हाफ़िज़। मुक़दस मूंसां गॾु फ्रॉम बलूचिस्तान, विंदुर बलूचिस्तान। तमामु प्यारी कॉलर आहे हिन ख़ूबसूरत महफ़िल में। ख़ूबसूरत गानो तव्हांजे लाइ थो हलायां ऐं तव्हांजे लाइ थो प्ले कयां, इंजॉय कंदा।
वेलकम अगेन, खुशामदीद, भली कार। अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में भली कार ऐं राति जो ई ख़ूबसूरत पर ऐं जॾहिं ऊंदा हूंदी आहे त चंड ऐं तारा बिल्कुलु ईअं लॻंदा आहिनि त बिल्कुलु हू आसमान में ईअं चमकंदा आहिनि त जीअं ॿी हिकिड़ी अलॻि दुनिया आहे जेका असांखे मथां जेको आहे वॉच करे पई। ऐं चंड केॾो ख़ूबसूरत हूंदो आहे, तारा हुन में केतिरा जेको आहे सो घणा हूंदा आहिनि, पर चंड अकेलो हूंदो आहे वीचारो। सो चंड चो ॾींहुं राति जो तूं सहसी करी सिंगार, तब पाड़े न पिरियसीं जे हीला करी हज़ार, तुंहिंजी सभु ॼमार मुंहिंजे दिलि भर जो दम हिकिड़ो। हिकिड़ी कॉल था वठूं जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, हक़ मौजूद। सदा मौजूद। हैदर कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? अल्हम्दुलिल्लाह। अदा तव्हां ख़ुशि आहियो? ॿियो सभु ख़ैर आहे? तव्हांजी पूरी टीम ख़ुशि आहे? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो छा हाल अहवाल आहे? कीअं ज़िंदगी गुज़रे पई? कीअं मज़े में आहियो? ज़िंदगी तव्हां भाइरनि जी दुआ सां ख़ुशि ऐं मौज सां गुज़रे पई। वाह वाह। ख़ुदाबाद जा कहिड़ा हाल आहिनि? ख़ुदाबाद चाल लॻो पिया। असांजो फसल लता मिर्च लता बसर लता मौसम फर्स्ट क्लास लॻी पियो आहे। शाम जो पर ॾाढो सम्झो मेलो लॻो पियो आहे। हाय हाय हाय। राति जो पहर मौसम अहिड़ो थधो त थोरी सुस्ती सुस्ती थींदी आहे माण्हूअ खे, न? सुठे पर असांजी ॿाहिरि में वॾा मर्च ॿरंदा आहिनि, कमनि जो पतो ईंदा आहियूं, खाईंदा आहियूं। या ज्वार जा फुला हूंदा आहिनि, भुञी सभु मिर्च कचौड़ी वेही करे कचौड़ी बि कंदा आहियूं, खाईंदा रहूं। चलो गुड आहे, सुठी ॻाल्हि आहे। ईअं ई सदा सलामत हुजो, असांजे शोज़ में बि शामिलु थींदा कयो। ऐं अॼु छा था ॿुधायो? अॼु आया आहियो त पंहिंजे आवाज़ में। ओ मेरे सुने जरा नहीं चंदा कोना सोने रे सुहतांदा मेरे दिल बजी हर चाल सोहनी जबहिए में नहीं आंदा मेरे सुने जरा नहीं चंदा कोना दिएगा। हैदर भटी आवाज़ जो ईअं लॻंदो आहे जीअं न जंहिंमें कणिक वारी गुंदी हूंदी आहे, उन में कणिक जे हेठां को माण्हू पियो हूंदो आहे, उहो ऊअं ॻाल्हाईंदो आहे, ईअं पियो आवाज़ु अचे। सिग्नल जो मसलो आहे। अच्छा चलो ठीकु आहे, ठीकु आहे, का ॻाल्हि कान्हे। कुर्ब लख थोरा महिरबानी। हैदर भट्टी असां सां गॾु गॾु फ्राब ख़ुदाबाद दादू खां औरिया। थैंक यू वेरी मच। मां शो में शामिल अॼु थोरी जल्दी जल्दी निंड पई अची, अलाए छो। सो जल्दी जल्दी मूंखे लॻे थो अॼु शो ख़तमु करे अॼु सुम्हो निंड कबी। हूअं मूंखे सुबुह ताईं निंड कान ईंदी आहे, 4 थी वेंदा आहिनि मूंखे, निंड न ईंदी आहे, पर अॼु अलाए छो जल्दी जल्दी हिकिड़ी सुस्ती वारी सिलसिलो लॻो पियो आहे। सो का कॉल अहिड़ी कयो, एनर्जेटिक कॉल हुजे जंहिंसां जेको आहे सो हितां जो माहौल बि थोरो एनर्जेटिक थी वञे। सो 02135121763 वठूं था हिकिड़ी कॉल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो किथे गुम आहियो? बसि मौसम जी नज़र आई। ऐं असांखे त बुखार बि थी वियो आहे, ज़ुकाम बि थी वियो आहे, पुछण बि कोन था अचो। असां उथी सघूं त पुछण अचो न। तव्हां पाण अच्छा, ॿियो छा हाल अहवाल आहे भला? जी अदा सभु ठीकु ठाक, सफ़ा सेठ? जी जी। चलो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। मौसम थोरो चेंज थी वियो आहे। दुनिया चेंज, असां बि गॾु गॾु थी वियासीं। तव्हांखे त वॾा सूर आहिनि। अलाह उहो कोन चवंदो आहे दुनिया में इतना गम है मेरा गम उतना कम है लोगों का गम देखा तो मैं अपना गम भूल गया दुनिया में कितना गम है मेरा गम उतना कम है। सो तव्हां खां जॾहिं बि को सूर सलियूं असां, तव्हांखे असांखां वधीक सूर आहे। छो? अलाह तव्हांजो सूर ख़तमु कंदो असां पहिरीं सूरनि में। तव्हांखे कहिड़ा? तव्हांखे त खिलण वारा सूर आहिनि, रुॻो पिया खिलो, असां त रोयूं पिया। न कोई खिली करे सूर खणंदो आहे त कोई रोई करे खणंदो आहे, सूर साॻे सूर आहिनि। चङो सही सही ॿुधायो, किथे हुयो एतिरा ॾींहं? 3-4 ॾींहं तव्हां असांखे यादि बि न कयो, तव्हां आयो बि कोन। अदा मां तव्हांखे यादि कयो, तव्हांजो शो ॾिठो, उन ॾींहंनि में मूंखे तमामु बुखार हुयो, उथी न पई सघां टोपी अजरक डे वारे ॾींहुं 3 तारीख़ में। तव्हांजी ॾिठी हुई झलक, माशाल्लाह सभिनी खां प्यारो मुंहिंजो भाउ पियो लॻे। हा ईअं असां प्यारा आहियूं छो? न लॻो पिया न, कॾहिं कॾहिं माण्हू घणो लॻंदो। अच्छा अच्छा, भले भले। तव्हां ब्लैक सूट बि सुठो लॻो ऐं प्यारा पिया लॻो माशाल्लाह। असल में मुंहिंजी इहा ड्रेस हुई कान, ड्रेस ॿी हुई जेका मां पंहिंजे शो में पहिरें ॾींहुं पाती हुयमि न सूमर ते, उहा ई ड्रेस हुई। उहा पायासि मूंसां गॾु को होस्ट हुई पिरे, उहा वरी मूंखां वधीक प्यारी पई लॻी। मुंहिंजो खणी अचो ब्लैक ड्रेस, बसि पोइ ब्लैक ड्रेस पातीसीं, पोइ वरी
न असल में वो ॾींहुं हूंदो आहे न जॾहिं सभु मिली रहनि था, सो ॾाढो सुठो लॻंदो आहे मिलण, वो माहौल माशाल्लाह ॾाढो प्यारो लॻो पियो तव्हांजो। चलो थैंक यू वेरी मच। तव्हां छा छा कयो कल्चर डे ते? सुता ई पिया हुयो? न, कल्चर डे ते हिकु ॾींहुं पहिरियां 2 ॾींहं तकरीबन मंचूरी ठाही, तो अदा के चवां उन ॾींहुं बुखार में सॉरी अम्मी जे घर उते बुसरी जी फरमाइश थी, सब बुसरी ठाहियूं, मूं खाधी, मुंहिंजे अदा खाधी, सभु ॾिसनि पिया बुखार वारी बुसरी थी खाए। छा कजे छा उबता कम कबा त बुखार ई थींदो न। बुसरी ज़रूरी आहे, बुसरी केरु खाईंदो आहे? करे करे त बीमार थियो, हाणे उपतन त शुरू थिया आहियूं। चलो ख्याल रखिजो पंहिंजो, पंहिंजी सेहत जो ख्याल रखिजो। मुंहिंजूं दुआऊं तव्हां सां हमेशह गॾु हूंदियूं आहिनि, हाणे बि गॾु आहिनि। जी अदा जियो पिया, हमेशह ख़ुशि रहो। छा था ॿुधायो अॼु असांखे? अॼु तव्हां ॿुधाए छॾियो न, बसि ख़ैर आहे, साॻी ॻाल्हि आहे। इहो जेको तव्हां हरू भरू जो भंड हणंदा आहियो न ज़िंदगीअ में, इहो जेको यादि ई कुझु कोन, साॻियूं लाइनियूं यादि आहिनि, पूरी दुनिया खे यादि थी वयूं नी, जेके रोज़ रोज़ रिपीट करियां। हा, इहो असां चवंदा आहियूं न पंहिंजो पाण में, इहो जेको संगत में वज़न रखंदा आहियो न असांजे मथां, इहो ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। सही सही आहे न। गानो तव्हांखे जेको अहिड़ो ॿुधायां जेको मज़े वारो हुजे। जी जी महिरबानी। कसम अथई कसम अथई कसम अथई हिन सूंह ऐं सिंगार जे सदके, हो मूंसां परची पओ हिकु बार पुराणे प्यार जे सदके, हो मूंसां परची पओ हिकु बार पुराणे प्यार जे सदके। कसम अथई कसम अथई कसम अथई हिन सूंह ऐं सिंगार जे सदके, ओ मूंसां परची पओ हिकु बार पुराणे प्यार जे सदके। सही आहे? वाह वाह, अॼु जेको ॾिठल रही सो परची वेंदी, न त कसम ॾिनी थी त बुखार चढ़ी वेंदो। न असां कंहिंखां न रुसूं, न कंहिंखे रुसण ॾियूं। जेको रुसंदो आहे हुनखे चवंदा आहियूं 2 मानियूं वधीक खाई छॾ, हल बाबा। सही आहे त ज़बरदस्त, सुठी ॻाल्हि आहे। ईअं बि सही आहे, सही आहे। चलो थैंक यू। अदी सफ़िया असां सां गॾु वई फ्रॉम कराची, तमामु प्यारी कॉलर आहे ऐं शो जी जान आहे, ॾाढो सुठो ॻाल्हाईंदी आहे, सुठियूं ॻाल्हियूं कंदी आहे, ऐं हो चवंदा आहिनि न खरी माई आहे बाबा, जेको ईंदो चई ॾींदी आहे। हुन ॾींहुं तव्हां बि सम्झे तूं ॾे हल कीअं आहे इहो बग़ैर ईअं शलवार कमीज़ जे, इहो मूं पहिरियां मूं बि चयोमांसि। सो ख़ैर, लवली कॉल्स, लवली कचहरियूं ऐं ॻाल्हियूं खोड़ सारियूं आहिनि हिन महफ़िल में, ऐं ज़रूरु तव्हां महफ़िल खे इंजॉय कंदा हूंदो। हिकिड़ी कॉल था वठूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सवेरा हेलो केरा सवेरा ख़ुशि आहीं? हा, तव्हां ख़ुशि आहियो? आउं ख़ुशि आहियां, चाक चङो भलो। छा हाल वाल आहे, छा पोज़ीशन आहे, ज़िंदगी कीअं पई गुज़रे? ज़िंदगी भली थी गुज़रे। शो ॾिसी पई मुंहिंजो? हा, रोज़ या कॾहिं कॾहिं? रोज़ ॾिसंदी आहियां। हा, टीवी ते या मोबाइल ते? टीवी ते। अच्छा, पोइ घर वारा चवंदा आहिनि त मटाए हाणे हिनखे छा पिया ॾिसूं? न कल्ह छो न आया हुआ? कल्ह आऊं मैच हुयो मुंहिंजो, उन वियोसि मां। चलो, छा थी ॿुधाई अॼु, कहिड़ो गानो खणी आई? गानो थी ॿुधाई? गानो मां ॿुधायां थी। अल्लाह अल्लाह प्यारी ठाही सूरत आ तुंहिंजी, दिल मुंहिंजे मोए वई सीरत आ तुंहिंजी। हो जॾहिं खां आ ॾिठो तोखे रहियो न होशा, हुस्न तुंहिंजे सफ़ा मूंखे कयो मदहोशा। अल्लाह अल्लाह प्यारी ठाही सूरत आ तुंहिंजी, दिल मुंहिंजीअ खे मोहे वई सीरत आ तुंहिंजी। सही आहे? हा, सही आहे। चलो ठीकु आहे, ओके, थैंक यू वेरी मच। सवेरा मूंसां गॾु गॾु वई फ्रॉम कराची, ऐं कराची जे मौसम में थोरी तब्दीली, चेंजिंग, छो जो डिसंबर जो जीअं अधु विच डिसंबर ईंदो आहे न त कमाल आहे। ख़ूबसूरत ट्रैक आहे, प्यारो आवाज़ु, प्यारो अंदाज़। मोर थो टिले राणा मोर थो टिले, एंजॉय दिस ट्रैक।
टिल्ली गुजर जो मोर थो टिल्ली राणा मोर थो टिल्ली मोर थो टिल्ली राणा मोर थो टिल्ली चूड़ियों ठारायम सवदई अला लग राणा चूड़ियों ठारायम सवदई अला लग राणा ओ राणा तो महाराज थींदा राणा तो मां लख थींदा राणा तो महाराज थींदा राणा तो मां लख थींदा सोत मामन जी कुल्ली सोत चाचन जी कुल्ली ओ राणा राणा मोर भले तो टिल्ली गुजर जो मोर थो टिल्ली राणा मोर थो टिल्ली मोर थो टिल्ली राणा मोर थो टिल्ली ओ राणा राणा मोर भले पियो टिल्ली गुजर जो राणा राणा मोर भले पियो टिल्ली गुजर जो मोर थो टिल्ली राणा मोर थो टिल्ली मोर थो टिल्ली राणा मोर थो टिल्ली मोर थो टिल्ली राणा मोर थो टिल्ली ओ वेलकम अगेन खुशामदीद भलीकार लाइव कॉल्स लाइव कचहरियूं लाइव मैसेजेस ऐं लाइव दोस्त मूंसां गॾु गॾु आहिनि राति जे हिन ख़ूबसूरत पर में ऐं आई होप त तव्हांखे अॼोको शो बि सुठो लॻंदो हूंदो गाना गीत सुठा बि हलनि पिया ऐं उन सां गॾु गॾु जेको आहे सो कॉल्स बि ॾाढियूं सुठियूं आहिनि अदी सफ़िया बि जल्दी जल्दी अची वई वाइंड अप कंदी आहे पर अॼुकल्ह माण्हू जल्दी सुम्हियो पवनि न घर में त इन जे करे जेको आहे सो जल्दी जल्दी जेको कमु आहे उहो कयो छॾनि सो थैंक यू वेरी मच अवां बि आया महफ़िल में हिकिड़ी कॉल खणो अस्सलाम वालेकुम जी अस्सलाम वालेकुम काज़ी अहमद खां था ॻाल्हायूं अदी अदी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम केरा नसीम शाह नसीम शाह असांजो जेको खिलाड़ी आहे पाकिस्तान टीम जो उहो जी असांजो क्रिकेट जो खिलाड़ी आहे हिकिड़ो नसीम शाह हाँ टीवीअ जो आवाज़ बंदि कयो ओ अदी जी टीवीअ ॾांहुं ध्यानु घटि हा 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 हेॾा फोन ॾांहुं ध्यानु ॾे ईअं थो लॻे ॼण ॿोड़ा आहियूं भई हिक ॿिए सां रेडियो करे ॻाल्हाईंदासीं हा 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 टीवीअ जो आवाज़ बंदि कर हा टीवीअ जो आवाज़ बंदि आहे हा किथे बंदि आहे मूंखे अचे पियो मूंखे मुंहिंजो आवाज़ छा कजे ठीकु आहे आदि नसीम वरी इंशाल्लाह वरी पोइ मुलाक़ात थींदी थैंक यू वेरी मच अवां शो में शामिल थिया पर टीवीअ जो आवाज़ु खुलियो पियो टीवीअ जे आवाज़ खे बंदि कंदो त तव्हांजी ॻाल्हि मूंसां सही थींदी ऐं मुंहिंजी ॻाल्हि मुंहिंजो आवाज़ु तव्हां ताईं सही पहुचंदो सो इहा ई हिकिड़ी कम्युनिकेशन हूंदी आहे गैप त कोन चवंदासीं मां बार बार चवंदो आहियां त टेलीविज़न जे आवाज़ खे बिल्कुलु बंदि रखंदा कयो ऐं पंहिंजे फ़ोन ॾांहुं ध्यानु ॾींदा कयो जीअं तव्हांजो आवाज़ु मूं ताईं सही पहुचे मुंहिंजो आवाज़ु तव्हां ताईं सही पहुचे सो 02135121763 हिन नंबर खे कंहिं डायल कयो अस्सलाम वालेकुम साईं अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम सलाम अनवर साईं ख़ुशि आहियो साईं अल्हम्दुलिल्लाह तो आहे तव्हां ख़ुशि आहियो साईं तबियत सही आहे तव्हांजी बिस्मिल्लाह भली कार सां चऊं तव्हांखे दिलि जी गहराइयुनि सां महिरबानियूं मां जूं लख असाना वादा ॿियो सभु ख़ैर आहे अल्हम्दुलिल्लाह सभु सेट A1 फर्स्ट क्लास महिरबानियूं तव्हांजो प्रोग्राम सुठो आहे माशाअल्लाह तमामु ज़बरदस्त महिरबानियूं सुठा असां कचारी कयूं कुर्ब लख थोरा ॿियो छा हाल आहे अनवर साईं हिकिड़ो नंढिड़ो बेत ॿुधाईंदासीं तव्हांखे बिस्मिल्लाह ज़रूरु ॿुधायो जिन खे चाहियोसीं चाह सां से आख़िर थी आहे घेर जिन्हनि खे चाहियोसीं सां से आख़िर थी आहे घेर हुजनि हा दिलि असां सां त मिलण खां न कनि हा देर हुजे उन्हनि जो ख़ैर जेके विसारे वेठा असांखे वाह साईं वाह कमाल महिरबानियूं तव्हां जूं अलाह तव्हांखे ख़ुशि रखंदो रब साईं कुर्ब अनवर साईं ॿियो छा हाल वाला मौसम कीअं आहे भला साईं मौसम माशाअल्लाह सर्दी आहे तव्हां झांगारा में किथे हूंदा हो जी साईं झांगारा में हूंदा हो तव्हां जी साईं हा झांगारे में बिल्कुलु झांगारे में भई कोटलीअ में कॾहिं कॾहिं ईंदा आहियूं माइट हूंदा आहिनि झांगारा किथे आहे कहिड़े इलाइक़े पासे साईं झांगारा आहे सेवण जे साइड सां आहे अच्छा सेवण वारे कहिड़े पासे सेवण खां लालबाग खां रस्तो निकिरंदो आहे ओलह पासे अच्छा माना तव्हांखे बलोचिस्तान बि लॻंदो हूंदो न
हाँ, बलोचिस्तान तकरीबन 15-16 किलोमीटर जे फासले ते आहे। अच्छा, त केतिरा घर आहिनि झांगारा में? झांगारनि में साईं तकरीबन 1000-1,500 घरनि जो थी वेंदो। शहर आहे? हाँ जी, हाँ, तकरीबन 100 दुकान आहिनि। चलो माशाल्लाह माशाल्लाह, ज़बरदस्त। हाँ, सुठो बाराड़ी जे हिसाब सां सुठो शहर आहे। चलो झांगारा कॾहिं ईंदासीं त पोइ उतां छा इंशाअल्लाह मशहूरु? असांजी दावत आहे तव्हांखे, तव्हां अचिजो। ज़रूरु। मशहूरु छा आहे उतां जो? उते जी मशहूर से अॻु में त कुझु मतिलबु पखी हूंदा हुआ जेके ॿार ईंदा आहिनि साइबेरिया में, पर हाणे उहे घटि था अचनि। ऐं ॿी असांजे ॿियो शहर जी लाई मशहूरु हूंदी आहे। लाई मतिलबु मंसूर ढंढ तव्हांजे आस पास आहे? जी जी जी, बिल्कुलु मंसूर ढंढ असांजे आस पास आहे। चलो ज़बरदस्त ज़बरदस्त। कुर्ब साईं, कुर्ब लख थोरा महफ़िल में शामिल इंशाअल्लाह तव्हां अचिजो, अलाह साईं कंदो त तव्हांजी तमामु सुठी इंशाअल्लाह। न ज़रूरु, जॾहिं बि सेवण आयासीं हिन पासे आयासीं तव्हां ॾे ज़रूरु चकर लॻाइबो। बिल्कुलु बिल्कुलु, अव्हांजी महिरबानी थींदियूं असांखे। कुर्ब कुर्ब अनवर साईं, कुर्ब लख थोरा, ख़ुशि जो आबाद जो। अनवर साहब असां सां गॾु फ्राम झांगारा। ऐं झांगारा मूंखे माना ईअं तसवर में हो त झांगारा बलूचिस्तान में हूंदो या हिन उमरकोट वारे पासे हूंदो, मूंखे इहो हुयो, पर हे सेवण खां अंदरि आहे झांगारा। सो बिल्कुलु आहे, जॾहिं सिंध में रहूं था त सिंध जे शहरनि जी बि असांखे ख़बर हुजणु खपे, ॻोठनि जी बि ख़बर हुजे कहिड़ो ॻोठु किथे आहे। सो इहा ज़रूरी आहे, ॼाण ज़रूरी आहे। सो लवली कॉल्स, लवली कचरियूं, लवली ॻाल्हियूं हिन ख़ूबसूरत महफ़िल में। चांहि तव्हां पियो भले, ऐं ग्रीन टी थो पिया, छो त अॼुकल्ह मां वेट पंहिंजो डाइट ते आहियां, डाइट पियो कयां, वेट पंहिंजो घटायां पियो, त हिन जे करे मूं चयो थोरो तव्हांखे ॿुधायां त ग्रीन टी बि हिन जो हिकिड़ो अहम राज़ आहे वेट घटाइण जो। ऐं ॿियो जेको ॻाल्हि कंदा आहिनि त मिठो घणो खाइबो आहे न, माण्हू जेको खंडु घणी खाईंदो आहे या मिठो घणो खाईंदो आहे उहो बि फैटी थींदो आहे, उहो बि थुल्हो थी वेंदो आहे, त उन सां बि वेट वधंदो आहे। खंडु थोरी घटि खाईंदा कयो, मतिलबु उन हिसाब सां जहिड़ो हिसाबु आहे। ॿियो 40-40 साल खां उमिरि तव्हांजी वधे त उनखां पोइ तव्हां पंहिंजो ख़्यालु रखंदा कयो। 40 खां पोइ जेकॾहिं नॉटी रहणो आहे त एक्सरसाइज़ ज़रूरी आहे, वॉक ज़रूरी आहे, या उन सां गॾु जनाब जेके फज़ूल जेके खाधा, हरू भरू जो तेल, हरू भरू जी खंडु, इहे खाईंदा आहियूं, इहो ॾाढो बुरो आहे। सब्जियूं खाईंदा कयो, दाल खाईंदा कयो। अस्सलाम वालेकुम। हलो साईं, अस्सलाम वालेकुम। हलो हा साईं। साईं हाँ साईं, मुदस्सिर खानदान थो ॻाल्हायां थो। केरु? मुदस्सिर। किथां? हैदराबाद। ख़ुशि आहियां मुदस्सिर? अल्लाह जो शुक्र आहे, बिल्कुलु फर्स्ट क्लास। हैदराबाद जे कहिड़े इलाइक़े मां? हैदराबाद टंडो हैदर मां। भली कार मुदस्सिर छा कंदो आहे? अल्हम्दुलिल्लाह बाबा, हिते ई वधीक कमकार कंदा आहियूं बाबा, हिते ई। हर कमकार में ॿ चारि मजबूरियूं। तूं कहिड़ो कमु कंदो आहे मुंहिंजा सुणा? हिते ई वई जेको कोयलो कोन हूंदो आहे, कोयलो, हा हूंदो आहे, कोयलो विकिणंदा आहियूं पाण। कोयला विकिणंदा आहियो? वेरी गुड, ज़बरदस्त। ऐं इहे जामशोरो कोन वठंदा आहिनि जेकी मोकिलंदा आहिनि पंजाब साइड ते। हा 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 हा, इहे मोकिलंदा आहिनि पाण। चलो गुड गुड। ॿियो तूं ॿुधाए केरु लॻो पियो? हा ठीकु आहे। शो ॾिसंदा आहियो मुंहिंजो? हा हा बाबा, साईं तुंहिंजो शो छा लाइ कोन ॾिसंदा पाण? हा, रोज़ ॾिसंदा आहियो या कॾहिं कॾहिं? अॼु कॾहिं कॾहिं जेको टाइम मिलंदो आहे तो अचानक। हा ईअं ई न, रोज़ानी न। हा, अॼु भला कहिड़ो गानो थो ॿुधाई? ॿियो ख़ैरु लॻो पियो आहे साईं? अॼु हो ॿुधायो, शिदी बादशाह हम बादशाह, उहो ॿुधाए। न हीअ मूंखे कोन थो अचे, ऐं मूंखे हिकिड़ी अचे थो, ऐं तोखे ॿुधायां थो। ॿुधाए। वो जेको कोन जेकी इहे पंहिंजी सुमरो साहिबु कोन्हे? हा, पंहिंजी सुमरो साहिबु हुई, फुफी जी धीउ हुई। हा, सां कचहरी जेको हुई। सुमरो कहिड़ी? फौजिया सुमरो? फौजिया सुमरो। ॿुधाए। उनजो गानो कोन हुयो, असां सां कचहरी करो दोस्तो। हा, ॿुधा। असां सां कचहरी कयो दोस्तो, हलिया वेंदाई ओचितो ओचितो। असां सां कचहरी वरी शाम धारिया ते काॾे वञनि था, पखी शाम धारिया ते काॾे वञनि था। एतिरो अचे थो मूंखे। हाय हाय, पखी शाम धारा से काॾे वञनि था, पखी शाम धारा से काॾे वञनि था। वाह जो कलाम आहे इहो। हाय हाय, कुर्ब साईं, कुर्ब लख थोरा। थैंक यू। अदो असां सां गॾु भई हैदराबाद खां। महिरबानी साईं, अवां महफ़िल में शामिलु थिया, सुठो लॻो अवांजो बि अचणु। सो ईअं ई कचहरियूं कंदा कयो, ॻाल्हियूं कंदा कयो, मोहबत में रहंदा कयो, प्यार रहंदा कयो। मोहबत, प्यार ऐं कचहरियुनि में जेका ताक़त आहे उहा ॿिए हंधि किथे बि न आहे। इहा ताक़त संभाले रखो ऐं इन मोहबत खे जेतिरो वधाईंदो ओतिरो वधीक सुठो आहे। अस्सलाम वालेकुम।
वालेकुम अस्सलाम मुझा जानी। अरे मुझा जानी खुशाने माना नूर मोहम्मद खास केली। सुभान अल्लाह तवानी मोहब्बत न मुझा प्यारा। क्या छा हाल आहे मुझा प्यारा? अल्हम्दुलिल्लाह साईं ॾाढी हाणे ख़ुशी थींदी आहे जॾहिं तव्हांजे प्यारे प्रोग्राम में शामिल थींदा आहियूं शौक़ मुंहिंजा। वाह 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 वाह। ठरंदा हाणे नेण नूर मोहन जा थींदी आहे ख़ुशी ख़ासि के लिए। हाय 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 हाय। ॿियो ख़ैर आहे मुंहिंजा खैर प्यारा? खैर खैर दुआ 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 अल्हम्दुलिल्लाह। वाह वाह दिल ख़ुशि करे छॾियो दिल पर। ॿुधाए को कलाम शलाम ॿुधाए पंहिंजे आवाज़ अंदाज़ में। अच्छा साईं। हाँ साईं। वो काबू थी वियो साईं। हाँ मां काबू आं तूं ॿुधाए। तलाकों का गुथो बोले सजणी तो अलाए चा। तलाकों का गुथो बोले सजणी दो अलाए चा। खबर ना एता मोटी हलोवी तो अलाए चा। हयाती हुस्न वारन सा गुजारणो को गुनाह कोने। हयाती हुस्न वारन सा गुजारणो को गुनाह कोने। वाह सही वाह वाह सही वाह वाह सही वाह। कुर्ब 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 कुर्ब। पाण हाणे हिकिड़े गाने ते था हलूं। ख़ूबसूरत गीत आहे, प्यारो आवाज़, प्यारो अंदाज़ आहे। डिसंबर जी रात आहे ऐं डिसंबर जो गीत आहे, तमामु ज़बरदस्त गीत आहे। हिकु राति डिसंबर जी तन्हाई। एंजॉय। हिक राति डिसंबर जी तन्हाई बलब पाछा। हिक राति डिसंबर जी तन्हाई बलब पाछा। ऐं बेंच ते वेठल मां, ऐं बेंच ते वेठल मां सोचींदो रहियुसि छा छा। हिक राति डिसंबर जी तन्हाई बलब पाछा। ऐं बेंच ते वेठल मां, ऐं बेंच ते वेठल मां सोचींदो रहियुसि छा छा। हिक राति डिसंबर जी तन्हाई बलब पाछा। हिक राति डिसंबर जी। पयोडी उभता का गूंज थी गूंजामा। सोचुम पयोडी उभता का गूंज थी गूंजामा। आकाश सुतल आहे आकाश खे धूणियामा। पर खाली वरियावा का, पर खाली वरियावा का नाहे वस में कयामा छा। हिक राति डिसंबर जी तन्हाई बलब पाछा। ऐं बेंच ते वेठल मां, ऐं बेंच ते वेठल मां सोचींदो रहियुसि छा छा। हिक राति डिसंबर जी तन्हाई बलब पाछा। सिंधु मुझी धरती बी सुहणी मिठी सरती। हिक सिंधु मुझी धरती बी सुहणी मिठी सरती। हिक जिंद सां जड़जी वई बी दिल सां अची परती। बिन हिन सां बिटा नाता, बिन हिन सां बिटा नाता। नातन झगड़ा का छा। हिक राति डिसंबर जी
तन्हा ही बलब पाछा ऐं बेंच ते वेठल मां ऐं बेंच ते वेठल मां सोचींदो रहियुसि छा छा हिक राति दिसंबर जी तन्हा ही बलब पाछा सुमजा से गीत वरियाणे आहे को तब सुमजा से गीत वरियाणे जे काल लिखा मूं पल पल जी पीड़ा माणे मुझे माज़ीअ जा विरसा मुझे माज़ीअ जा विरसा कुछ ख्वाब है कुछ खाका एक रात दिसंबर जी तन्हा ही बलब पाछा एक रात दिसंबर जी तन्हा ही बलब पाछा ऐं बेंच ते वेठल मां ऐं बेंच ते वेठल मां सोचींदो रहियुसि छा छा हिक राति दिसंबर जी तन्हा ही बलब पाछा हिक राति दिसंबर जी तन्हा वेलकम जी अगेन खुश आमदीद भलीकार प्रोग्राम लाइव विथ राजा लाइव विथ राजा में अवां मोहब्बतूं अवां खुशियूं ऐं अवां खुशियुनि जो एहसास ऐं कोशिशि इहा आहे त राति जो ही पहर सुठो आहे वक़्तु आहे गुज़री वञे सो बाक़ी कुझु मिंट आहिनि बाक़ी कुझु मिंट अवां सां कचहरी करणी आहे ॻाल्हियूं करणियूं आहिनि उनखां पोइ मोकिलाईंदासीं छो त हफ़्ते जी हीअ आख़िरी राति असांजे लाइ जुमेरात माना हफ़्ते जी आख़िरी राति ऐं चवंदा आहिनि न त जुमेरात ॾाढी ज़बरदस्त राति हूंदी आहे ऐं जुमेरात हिकिड़ी भाॻनि वारी राति हूंदी आहे छो त ॿिए ॾींहुं जुमो हूंदो आहे त हिन राति खे अञा ख़ूबसूरत बणाइणो आहे अवांजी लाइव कॉल सां 02135121763 टेलीफोन नंबर आहे हिन नंबर खे तव्हां डायल कंदा आहियो प्रोग्राम में लाइव शामिलु थींदा आहियो मैसेज अवां कंदा आहियो राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते उनखे जॉइन कंदा आहियो त मैसेज कंदा आहियो अॼु जा मैसेज मूं कोन पढ़िया आहिनि छो त वक़्तु ईअं गुज़री वियो ख़बर ई न पई छो हिकिड़ी कॉल था वठूं उनखां पोइ मैसेज अवां जा पढ़ूं था अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम चाला राजा बा साईं ज़ाहिद साहब ख़ुशि आहियो चाक चङा भला शुक्र अल्हम्दुलिल्लाह तबियत सही आहे बिल्कुलु ठीकु ठाक अवांखे भलीकार था चऊं सब ख़ैर कीअं पियो वक़्तु तव्हांजी महिरबानी भाऊ तव्हां जेको ऑलरेडी चयो त असांजी घरवारी पहुची वई हा चलो यार माशाल्लाह मुबारक हुजे मिठाई विठाई किथे आहे हा इंशाल्लाह बिल्कुलु खाराईंदासीं तव्हां बिल्कुलु खाराईंदासीं चलो गुड आहे थैंक यू वेरी मच छा था ॿुधायो अॼु हा ॿुधायो तव्हां ख़ुशी जो ॻाल्हि ॿुधायो ॿुधायो हे रात रात भर की काटे न क्यों खुशी से ये रात कर्ज हमने मांगी है जिंदगी से हे रात रात भर की साथ तू भी मेरा होने न दे सवेरा इस रात का अंधेरा मिलता है रोशनी से रात रात भर के ए दिल अभी न सोना ये फुर्सतें न खोना ए दिल अभी न सोना ये फुर्सतें न खोना होगा है जो भी होना क्यों फिक्र है अभी से रात रात भर की काटे न क्यों खुशी से ये रात कर्ज हमने मांगी है जिंदगी से रात रात भर की वाह 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 सही वाह कमाल कमाल ये ताला तोहफा सही सही घरवारी राजी करे लाए कुर्ब अल्लाह ते खुश रखे ता बिनी के खुश जो मेहरबानी मेहरबानी थैंक यू भाई मेहरबानी जमशेद परियार जदो तूखे केड़ी खबर त असा तोखे केतरो याद करियो था वजरो जमशेद अली परियार टण मोहम्मद खान खां भाग केड़ा हाल आहिनि तव्हां जा मां ठीक आहियां बिल्कुल
थैंक यू ज़ुबैर अहमद जरवार चए थो त जॾहिं एहसास अंदरि न हाँ जॾहिं एहसास अंदरि मां वयो निकिरी त छा रहंदो। थैंक यू अदा तव्हांजे टाइपिंग जो थोरो प्रॉब्लम आहे इन करे तव्हांजो मैसेज कोन पई पढ़ी सघां। निमरा नईम आहे चए थी अस्सलाम वालेकुम वसलाम मुस्कान खे सलाम थैंक यू वेरी मच वेलकम। एंड हसन अली चए थो त आई एम कामरेड हसन अली बंगलाणी साईं वॾी महिरबानी अव्हांखे भली कार था चऊं थैंक यू वेरी मच। ऐं हुन सां गॾु गॾु सैयद शाह हुसैन शाह साहब आहे भिटशाह खां। अज़ान अली बुरफत चए थो त हम मोहब्बत के नाम से भी अनजान थे एक शख्स की चाहत ने हमें पागल बना दिया। अज़ान अली बुरफत फ्राम आकरो शरीफ महिरबानी साईं अकरो या आकरो अव्हांखे भली कार। सलीम गोरचाणी खे सलाम था चऊं ऐं चए थो अस्सलाम वालेकुम राजा भाउ प्रोग्राम VIP पियो हले ज़बरदस्त कुर्ब लख थोरा। गुलाम मुस्तफ़ा जरवार खे सलाम थैंक यू वेरी मच सर अव्हांखे भली कार था चऊं। ऐं उन सां गॾु गॾु जनाब सजाद अली हकड़ो साहब आहे अब्दुल मजीद आहे किफ़ायतुल्ला वतियो आहे चए थो ये सांवली रंगत सादा सा हुलिया या उदास आंखें हमसे कोई जो दिल लगाए तो क्यों लगाए। किफ़ायतुल्ला फ्राम हिंगोरजा महिरबानी। हिकिड़ी कॉल वठूं था ऐं उन खां पोइ पाण मोकिलींदासीं प्रोग्राम जो वक़्तु हाणे पंहिंजी पुॼाइण जी तरफ़ आहे तेज़ीअ सां। सो हिकिड़ी कॉल अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम रजा भाई हाल मदद साईं साईं मौला अली मदद ख़ुशि आहियो चाक चङा भला खैर अल्लाह जा एहसान मालिक जा लख करो माशाअल्लाह अॼु त सफ़ा हीरो लॻे थो हीरो आमिर खान लॻे थो आमिर खान राजा फिल्म ॾिठी आहे इहो बिल्कुलु छो माना ईअं छो आहीं तूं बस माना ईअं छा कयो अब्दुर्रहमान चावड़ो हा अब्दुर्रहमान चावड़ो ईअं आहीं छो तूं माना अजीब एंट्री हणंदो आहीं अजीब ॻाल्हि कंदो आहीं आमिर खान जहिड़ो मां छो पियो लॻा आमिर खान मूं जहिड़ो लॻे मां उन छो पियो लॻा आमिर खान राजा फिल्म ॾाढी न हुई त बिल्कुलु टोपी के पातला टोपी प्यारी थी माशाअल्लाह बस सदा तोखे चवंदो आहियां दवा बवा टाइम ते खाईंदो कर पर तोखे छा केरु चवे तोखे दवा मिले ई नथी गरीबत लॻी पई आहे बस बा ॿुधा को कलाम ॿुधा पंहिंजी ज़मानत पाण करा कलाम ॿुधा झूठ बोलना आहा सच बात बोल दे आज न छुपा हर रीत खोल दे क्या मिला तुझे एक झूठ बोल के सोच के जरा मुझे बता वाह 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 कुर्ब सुना कुर्ब लख थोरा थैंक यू वेरी मच असां अब्दुर्रहमान चावरो हुयो बलुस्तान खां थैंक यू वेरी मच अवां शो में शामिल आहे प्रोग्राम जो वक़्तु हाणे पंहिंजी पुॼाइण ते पहुची चुको आहे ऐं मां वठंदुमि हाणे अव्हांखे इजाज़त वेंदे वेंदे सुठो सुहिणो गीत अव्हां सभिनी सॼणनि जे नाम ऐं गानो आहे फौजिया सुमरो जो तुंहिंजे कूड़नि कूड़नि वाइदनि ते एतबार कयऊं हाय 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 एतबार बि एतबार हूंदो आहे पर जॾहिं एतबार टुटंदो आहे त पोइ ॾाढी तकलीफ़ थींदी आहे सो इरफ़ान खे नईम रिंद खे ऐं ख़ालिद शाह साहब खे आरिफ़ खे सॼी टीम खे दुआउनि में यादि रखंदा वेंदे वेंदे सुठो सुहिणो गीत अव्हां सभिनी प्यारनि जे नाम ज़िंदगी क़िस्मत ऐं तबियत सां वरी सूमर ते अव्हां सां थींदी मुलाक़ात तेसिताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो लव यू ऑल गुड नाइट टेक केयर हला भाई
तुंहिंजे कूड़नि कूड़नि वाइदनि ते लाइव विथ राजा तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।